खैरपुर नाथन शाह में पीटीआई ऐं केएन शाह बहाली तहरीक जी अॻवानी में शहर मां बोरे जे पानी जी निकाली, बिजली जी बहाली, शहर में स्प्रे सां गॾोगॾु सफ़ाई जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी शहबान मल्हा, डॉक्टर शाहनवाज़ गारी, अहमद सिंधी, फ़कीर मोहम्मद शेख, सोहेल चांडियो, इमरान हसन गारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर खे हथ वठी हिकु दफ़ो ॿीहर ॿोड़ायो वियो आहे। चूंडियल नुमाइंदा ऐं इंतज़ामिया मुकमल तरह सां फ़रार थी वई आहे। शहर में फाथल माण्हुनि खे को बि रिलीफ फ़राहम न कयो वियो आहे, जेके हिन वक़्त बि बेयारो मददगार वेठल आहिनि ऐं लखे ख़ानदान दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। शहर में हिन वक़्त बि हज़ारे माण्हू तरसियल आहिनि ऐं पाणी जी लाथ अचण खां पोइ शहर में सवे फैमिलियुनि जी वापसी जो अचण जो सिलसिलो जारी आहे। हुननि जो वधीक चवणु हुयो त शहर मां पाणी जी लाथ खां पोइ शहर में गंद कचिरे जे करे मलेरिया, चमड़ी ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। उन्हनि खे को बि रिलीफ फ़राहम न कयो वियो आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शहर जी बिजली, पीअण जो पाणी, मेडिकल कैंप सां गॾोगॾु शहर जी सफ़ाई जो इंतज़ाम कयो वञे, न त ॿी सूरत में सिंध जे कुंड कुड़च में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।